नसीराबाद में सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट इमरान गाॾही बोर्ड मुतासिर कैंपुनि में इंतजाम अणपूरा हुजण ते कावड़ जो इज़हार कंदे अमलदारनि खे छंड पटी। सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट इमरान गाॾही डिग्री कॉलेज नसीराबाद, बॉयज़ हाई स्कूल नसीराबाद, गर्ल्स हाई स्कूल नसीराबाद, इकरा प्राइमरी स्कूल में क़ाइम कैंपुनि जो दौरो कयो। सिविल जज कैंपुनि में सफ़ाई ऐं बिजली जे नाक़स इंतजामनि ऐं इमारतुनि अंदरि बीठल पाणी ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट इमरान गाॾही मौक़े ते मौजूद एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी नसीराबाद अताउल्ला छिट्टो ऐं टाउन ऑफिसर मोहम्मद मुसीब जे मुखातिब थींदे चयो त अवां कैंपुनि में सफ़ाई सुथराई बि नथा कराए सघो। हिन गंदगी वारे माहौल में छा इंसान रही सघनि था। हुन हुकुम कयो त समूरनि कैंपुनि में सफ़ाई कराए मच्छर मार स्प्रे कराए डिग्री कॉलेज ऐं बॉयज़ हाई स्कूल मां बीठल पाणी निकाल करण लाइ वधीक जनरेटर लॻाया वञनि। सिविल जज चयो त हिन सिलसिले में जेको बि सुस्ती कंदो उन खे बख़्श न कयो वेंदो। सिविल जज इमरान गाॾही हिदायत कंदे चयो त नसीराबाद तालुक़े में जेके बि बोर्ड मुतासिरनि जूं कैंपूं आहिनि उते सफ़ाई सुथराई ऐं बिजलीअ जो निज़ाम बहितर कयो वञे।